ॾिसंदड़ ॿुधंदड़, अॼु असां पंहिंजी क्लास सिंधी बाणी ॿोली खे कुझु अॻिते वधाईंदासीं ऐं 5 नवा अखर सिखंदासीं। अखर सिखण खां पहिरीं असांजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारिजो। कल पाण 5 अखर सिखियासीं: अल्फ़, बेबदक, बेबुक, बेबित, तेतारो। अॼु 5 ॿिया लफ़्ज़: थेलो, 4 नुक़्ता मथे, टोपी, 3 नुक़्ता मथे, ठूठ, 2 नुक़्ता मथे, सवाब, 3 नुक़्ता मथे। हाणे इनमें थोरो कंफ्यूजन आहे टे ऐं से जो। टे में हिकिड़ो नुक़्तो हेठि, 2 नुक़्ता मथे, से सवाब में 2 नुक़्ता हेठि, हिकिड़ो नुक़्तो मथे। हीउ तव्हांखे यादि करणो पवंदो। वरी आउं तव्हांखे सबक़ ॿुधायां थो: अलिफ़क, बेबदक, बेबुक, बेबित, तेतारो, थेलो, टोपी, ठूठ, से सवाब। ऐं आख़िर में हिकिड़ो लफ़्ज़ पेपग। 5 लफ़्ज़ थी विया पाण। असांजे चैनल खे वधि खां वधि सब्सक्राइब कयो त जीअं तव्हांखे वधि खां वधि असां सिंधी ॿोली सुठे तरीक़े सां सम्झाए ऐं सेखारे सघूं। महिरबानी।